ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। PS 61 गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण कामयाब थी वियो आहे। PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण 63,638 वोट खणी कामयाब थी वियो आहे। JUIF सईद अहमद टालपुर 11,719 वोट खणी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर PS 61 गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण कामयाब थी वियो आहे। PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण 63,638 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त JUIF सईद अहमद टालपुर 11,719 वोट खणी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। PS 61 गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण कामयाब थी वियो आहे। PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण 63,638 खणी कामयाब थी वियो आहे। JUIF सईद अहमद टालपुर 11,719 वोट खणी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। PS 61 गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण कामयाब थी वियो आहे। PP उम्मीदवार शर्जील इनाम मेमण 63,638 वोट खणी कामयाब थी वियो आहे।